हींअर मौजूद आहियूं मलीर सऊदाबाद जी अस्पताल में, जिते चिकनगोनिया जा मरीज़ हिते दाख़िल थी रहिया आहिनि ऐं ओपीडी में अची रहिया आहिनि, पंहिंजूं टेस्टूं कराए रहिया आहिनि। हिते असीं डॉक्टरनि सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे, उन्हनि खां बि ॼाण वरिती आहे त हिते सवे मरीज़ जेके आहिनि उहे रोज़ानो अचनि था ऐं इन बीमारी में जेके मुब्तला आहिनि उन्हनि खे हिते दाख़िल बि कयो वञे थो ऐं दवा बि ॾिनी वञे थी। जॾहिं त हिते जेके मरीज़ आहिनि उन्हनि सां जी बि असांजी ॻाल्हि ॿोल थींदी त हू इन बीमारी में कीअं मुब्तला थिया आहिनि ऐं उन्हनि खे कहिड़ी परेशानी थी रही आहे। अचो त इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त डॉक्टर इन बीमारी खे कीअं था ॾिसनि ऐं मरीज़ इन मर्ज़ में जेके मुब्तला थियनि था उन्हनि खे कहिड़ी कहिड़ी तकलीफ़ थिए थी, इस्पताल जो रवैयो कीअं आहे, इस्पताल जे अमले जो रवैयो कीअं आहे, दवाऊं मिलनि थियूं या नथियूं मिलनि। अचो त इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असां वटि कुझु बि न आहे, पोइ सर असां केॾां वञूं? किथां आया आहियो तव्हां? असीं हिते रहंदा आहियूं मलीर में, गरीबाबाद। कहिड़ी बीमारी में आया आहियो? हीअ वायरस जी नई जेको बुखार थियो पहिरीं ऐं जंगू वंगू बंदि थियूं, जिस्म दर्द करे पियो ॾाढो। इन्हनि वटि असीं आयुसि दवा लाइ त हीअ चवनि था ॿाहिरि जी दवा लिखी ॾींदासीं, ओॾां वञी वठो मुंहिंजो। पोइ तव्हां छाजे लाइ आहियो गवर्नमेंट जे तरफ़ां, हिते छा लाइ वेठा आहियो? पोइ छाजे लाइ ग़रीब आवाम खे पोइ डायरेक्ट असीं ॿाहिरि छो न वञूं? कुझु बि कोन था ॾियनि, कुझु बि नथा ॾियनि। असां वटि कुझु बि न आहे, न सिरिंज आहे, न कुझु आहे, इलाज निकितो न आहे। हलिया वञो हितां। नहीं उर्दू बुखार है, टांगों में दर्द है, लेकिन कोई सुनवाई नहीं है और ज़्यादा बढ़ता जा रहा है। पता नहीं क्या है। डॉक्टर साहब कह रहे हैं कि हाँ रफ्ते रफ्ते आराम हो जाएगा, लेकिन कोई फ़ायदा नहीं है कुछ भी। करीबन 1 हफ्ता हो गया, कोई भी फ़र्क नहीं। अब देखो खड़ा भी नहीं हुआ जाता है, गरीब आदमी, हम कहाँ से पैसा इतना लाएँ? तो यहाँ एडमिट क्यों नहीं करवाते? एडमिट क्या करें, कोई सुनवाई नहीं है गरीब आदमी की। ये इसका जो स्टार्टिंग जो होती है, पहले ये तेज़ होता है बुखार, फिर उसके बाद जो है ये जोड़ों का दर्द, घुटनों में जो है पैरालाइज बंदा हो जाता है। ये जितने भी जो आ रहे हैं ना, ये आपका जहाँ जहाँ गंदगी के ढेर होंगे, सही है, पानी जमा होगा तो वहाँ पर ये वायरस पैदा हो रहा है। अदर ये कल से नहीं, उल्टियों कोन थी बंद थी आहिनि, ड्रिप भी लॻाई आहे, सुइयूं बि लॻाइनि थियूं। हींअर बि वॾे डॉक्टर वटि खणी वियासीं, हू बि ख़ाली निमको लिखे, बाक़ी मेडिकल जी दवा। वो भी ये कल खां मां बीमार हूँ। कल ये एलर्जी हो गई है, दर्द कर रहा है। पहले क्या हुआ था? बुखार था। अच्छा। यहाँ पे दर्द, पाँव में दर्द। क्या कहते हैं डॉक्टर? उन्होंने कहा पानी की वजह से है। ब्लड प्रेशर लो थी तो वञे, ख़बर नथी पए, ये दवाऊं कराए कराए बस हेॾां जा होॾे था वञूं, हेॾां जा होॾे, पर मतिलबु छा था चवनि डॉक्टर? बस वो रिपोर्टूं कराइनि था, टेस्टूं कराइनि था, दवाऊं ॾियनि था, फ़र्क़ु का कान्हे। बस जैसे ताईं हाणे अल्लाह जे हथ में आहे। दर्द हो रहा है और सांस नहीं ली जाती। कब से ये तकलीफ है? मेरे को महीना हो गया, बहुत तकलीफ है पैरों में, बाथरूम में नहीं बैठा जाता है ऐसा। दवाइयाँ लिखी उनको को नहीं पता कि ये वायरस क्या है क्या नहीं, किसी की भी समझ में नहीं आ रहा। बस अभी ये बस दवाइयाँ दी है। बुखार से होगी, हड्डियों का दर्द नहीं जा रहा है। बुखार चला गया है, हड्डियों का दर्द नहीं जा रहा। क्या कहते हैं डॉक्टर? दवाई लिख देते हैं और इंजेक्शन लगा देते हैं, बस सही से चेक ही नहीं करते। सिर्फ यही होते हैं कि डॉक्टर सही तरीके से चेक ही नहीं करते हैं और मकसद थोड़ा कुछ बोलो तो डॉक्टर डांटने लग जाते हैं। बात नहीं करी जा रही, बात को खड़ा नहीं हुआ जा रहा है ना। क्या हुआ है बाजी? वायरस का बुखार है और जो है ना उससे सब पैरों वगैरह से खड़ा नहीं हुआ जा रहा, दिल में दर्द हो रहा है कि क्या है क्या नहीं। बस जहाँ जा रहे हैं दवाई दे रहे हैं, कोई फ़र्क नहीं पड़ रहा है। सुबह तो ब्लड प्रेशर हाई हो जाता है, ऐसी घबराहट हो, घुटने में दर्द, दवा खा के तगा के वो पेनाडोल या बोरोफिन, कोई ऐसा इलाज निकाले। डॉक्टर कुछ भी नहीं कहता, वो तो बस देखा क्या है, कुछ ना नब्ज देखते हैं ना ब्लड प्रेशर चेक करते हैं, और बस लिखी पर्ची जाके मेडिकल स्टोर से ले लो। हेॾा वञो असां सुबुह खां आहियूं 8 लॻे खां, जंहिंमें मुंहिंजो वालिद साहब खणी आया, मूंखे परेशानी है, डोड़े बेदार थी विया। हेॾा वञो मेडिसिन ॿार अचे फ़ाइदो कहिड़ो असांजो यार, ईअं ख्वाली जी बीमारी ॿार केॾा ईंदासीं यार, असां आवाम ग़रीब माण्हू केॾा ईंदासीं यार, ऐं असां ताउन करो तव्हां यार, महिरबानी। सुबुह खां वठी हींअर ताईं जेका पेशेंट आया आहिनि हू 300 खां मथे हूंदा, ऐं हुन में जेका आहिनि सभु मिक्स ईंदा आहिनि, ऐं घणो करे ही जेका वायरल फीवर जा मरीज़ हूंदा 60 to 70% उन मां हूंदा। अच्छा, रोज़ जेका हिते थिए थी ओपीडी कैजुअलिटी जी, उन जो तइदाद घणो थिए थो? उन जी हिकिड़ी शिफ्ट में जेके आहे न उहो 200 250 ईअं थींदी आहे।
हाणे जेसि ताईं ही वायरल फीवर जो जेको एपिसोड निकिरियो आहे त थोरी वधी वई आहे हिन मां। जिड़ाऊ जी टीम बि असां वटि वेठी आहे, हू बि सैंपल जेके न ब्लड सैंपल हू जमा करनि था। ऐं ॿियो जेके JPMC जी जिना जी टीम आई हुई हू बि सैंपल जमा करनि था। आगा खान में बि सैंपल मोकिलिया आहिनि। त सस्पेक्ट आहे त चिकनगुनिया जो वायरस हूंदो, पर अॼु ताईं कंफर्म कोन थियो। असां ही ॾेखारींदासीं नाज़रीन खे त ही अस्पताल जो अहातो आहे, एडमिनिस्ट्रेशन ब्लॉक आहे ही साम्हूं। उन जे पोयां जेको आहे त ही तव्हांखे दवाऊं कैमरा जी अख सां ॾेखारींदासीं, सिरिंजूं ॾेखारींदासीं जेके हिते फिटो कयूं थी वञनि। ही गंद किचिरो तव्हां ॾिसंदा हूंदव, ही सिरिंजूं जॾहिं ही दवाऊं सड़नि थियूं। हितां जे मरीज़नि जो ऐं आवाम जो चवणु आहे त हिते अजीब सी बदबू उथे थी ऐं उहा जेका आहे साह मुंझे थो मरीज़नि जो ऐं हितां जी आवाम जो। ही गंद किचिरो तव्हां ॾिसंदा हूंदव। ही सड़ियल जेके दवाऊं आहिनि उहे बि तव्हांखे नज़र ईंदियूं। हिते जेको आहे ही इस्तेमालु छो न थी सघियूं आहिनि, ही डेट एक्सपायर दवाऊं आहिनि या ही छाजे करे साड़ियूं वियूं आहिनि। उन लाइ त इंतिज़ामिया सां राब्तो कंदासीं, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे ही छो साड़ियूं वियूं आहिनि। पर जेका इस्पताल जी हालति आहे सेहतमंद माहौल ॾियण जे हवाले सां, उहो जेको आहे हिन इस्पताल में असांखे सेहतमंद माहौल नज़र नथो अचे। ही गंदगी नज़र अचे थी, ही गंद किचिरो नज़र अचे थो। हिन सां मरीज़ सेहतमंद त नथा थी सघनि, अञा वधीक वेतर बीमार थी सघनि था। ही कैमरा जी अख सां तव्हां ॾिसंदा हूंदव, ही किचिरो, ही बदबू, ही जेके दवाऊं सड़ियल इहे तव्हांखे नज़र ईंदियूं। सांस में तकलीफ होती है, अजीब सी घुटन होती है, कचरा जला के चले जाती है। कचरे वाले आते हैं, टाउन वाले जला के चले जाते हैं, ऐसे सांस रुकती है। हम लोग हॉस्पिटल में आके दम्मे के मरीज हो गए हैं भाई इस कचरे और गंदगी से। हम लोग पे रहम करें। हम तो इंतजार में थे कोई मीडिया आए तो हम अपनी तकलीफ बताएं, क्यों कोई सुनने वाला नहीं है यहाँ पे। कि जिसके पास जाओ तो कहते कुछ नहीं, यहाँ दवाइयाँ नहीं मिल रही हैं, अंदर दवाइयाँ नहीं देते, कहते दवाइयाँ ख़त्म। मेडिकलों पे लाइन लगी है, कहाँ से कमाएंगे और कहाँ से दवाई खाएंगे। हड्डियों में दर्द, सर्दी चढ़ के इतवार से 104 बुखार और टूट नहीं रहा बुखार का जोर। दवाएं भी, इंजेक्शन भी लग रहे हैं, लेकिन बुखार का जोर नहीं टूट रहा है। इतवार वाले दिन सुबह से चढ़ा है, सर्दी चढ़ के, और जॉइंट्स में इनके बहुत दर्द है। डॉक्टर ने टेस्ट वगैरह करवाए हैं, दवाएं दी हैं। आज यहाँ तो फर्स्ट टाइम आए हैं, वरना प्राइवेट दिखा रहे थे। ही सर्जिकल वार्ड आहे मलीर सऊदाबाद अस्पताल जो, जेको गुज़िरियल 7 महीननि खां बंदि पियो आहे, तालो लॻल आहे। हिनखे तव्हांखे ॾेखारे जेकॾहिं कैमरा जी अख सां। हिते मौजूदु माण्हू आहिनि, उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ सर्जिकल वार्ड कॾहिं खां बंदि आहे, छो बंदि आहे, डॉक्टर अचनि था या नथा अचनि। ये डॉक्टर ही नहीं है, नासिर भट्टी साहब यहाँ आए, मेरी उनसे काफ़ी टाइम पहले, अभी जो 3 दिन पहले मीडिया आई थी, जब भी मैंने उनसे बात की कि सर एक डॉक्टर का काम है इंसानी खिदमत। अगर यहाँ कोई डॉक्टर नहीं है और आप यहाँ मौजूद हैं तो कम से कम यहाँ के लोगों को ये सहूलत तो आप दे सकते हैं ना कि यहाँ इंसानी खिदमत बैठ के कर लें। उन्होंने कहा ये मेरा काम नहीं है, मैं AMS बन चुका हूँ। अच्छा, अगर वो AMS बन गए हैं तो काफ़ी टाइम हो गया उनको AMS बने हुए, ये बोर्ड अब तक क्यों नहीं उतरा। लोग तो इस उम्मीद, इस आस पे आते हैं ना कि डॉक्टर नासिर भट्टी साहब यहाँ हैं मौजूद, क्योंकि बोर्ड देखते हैं लोग, यहाँ लिखा हुआ देखा जाता है, किसी का कहावत तो सुना नहीं जाता। तो उन्होंने लिखा और लगाया, वो कोई नहीं है। जो यहाँ मौजूद डॉक्टर थे उनको पहले ही नासिर भट्टी साहब के पास जो एडिशनल चार्ज आया था, उन्होंने ही उन्हीं डॉक्टरों को परेशान करके ऐसा कर दिया कि वो 1-1 साल की छुट्टी पे चले गए। तो एमरजेंसी जे बावजूदु अमलो तव्हांखे नज़र नथो अचे। अमलो पंहिंजे घुमण फिरण में मसरूफ़ आहे, सीटूं ख़ाली लॻियूं पियूं, एमरजेंसी आहे, पर अमलो उते मौजूदु कोन्हे को। या कंहिंजी नाअहली आहे, इंतिज़ामिया जी नाअहली आहे, सिंध हुकूमत जी नाअहली आहे, या जेको आहे हितां जे अस्पताल जी इंतिज़ामिया जी नाअहली आहे। इहो हिकिड़ो वॾो सुवाल आहे सिंध हुकूमत लाइ। ये लोग जो हैं, हम लोगों ने इनको बताया कि हमारे पास जो है ना, इनके पास सिरिंजें नहीं हैं, क्योंकि हमें जो सिरिंजें प्रोवाइड करते हैं ये लोग इंतज़ामिया करती है, हमारी अपनी तो कोई चीज़ है ही नहीं। ऊपर वाले जो हैं ऑफिस वाले, उन्होंने जो है हमें पहले 5 cc सिरिंज दे रहे थे, अब उन्होंने 10 cc देना शुरू कर दी। तो कह रहे हैं भाई इसे यूज़ करें, हमारे पास यही सिरिंज है, इसके अलावा नहीं है। अब जाहिर है कि जब हमें काम ख़त्म कर लेना है तो जाहिर है सिरिंजें जो आएंगी हम वो उसी में टेस्ट लेने हैं हमने। तो ये तो आप लोग तकलीफ होती है, जाहिर है मरीज़ को तो तकलीफ होगी ना। एक छोटी सिरिंज एक बड़ी सिरिंज लगेगी तो तकलीफ तो बहुत ज़्यादा होगी। अब हमने इंतज़ामिया को बताया अपनी। एमरजेंसी तो जब लगाओगे आप, जब यहाँ बंदे तो हों पूरे, लेबॉर्ट्री के बंदे तो पूरे नहीं हैं। तो एक बंदा जो मैं लेबॉर्ट्री इंचार्ज एज ए,
3 काम कर रहा हूँ। ये आमिर भाई जो हैं वो बेचारे ये टेस्ट लगा रहे हैं, फिर सेंटिफिक भी कर रहे हैं, ठीक है ना। अभी ये देखेंगे डीआर का टेस्ट है, ये सारे डीआर रखे हुए, सब नंबर लिखे हुए मैंने। अब हमारा सीपर आएगा, वो बेचारा अभी पानी पीने गया तो वो पानी पी के आएगा, तो वो बेचारा वो काम लगाएगा। डॉक्टर साहब, ये जो मर्ज़ वबाई मर्ज़ फैलियो आहे, इन जा कारण कहिड़ा आहिनि, तशख़ीस छा थियो आहे? अस्सलाम वालेकुम। असल में छा आहे त इहा मर्ज़ जेका आहे न वायरल इंफेक्शन जे करे थिए पियो, ऐं वायरल इंफेक्शन जे लाइ हिकिड़े वेक्टर जी ज़रूरत हूंदी आहे। त वेक्टर जेको आहे मच्छर आहे, त उनजे लाइ असांजा एंटामोलॉजिस्ट अची विया आहिनि, उहे मच्छर खे पकड़ियो आहे उन्हनि। हाणे उन जो डिसेक्शन कनि पिया, त ॾिसनि था त वायरस इनवॉल्व आहे। उन खां पोइ जेको आहे इन में जेको आहे मच्छर जे खाइण सां इहो बुखार थिए थो, मरीज़ संदनि जे सूर, सथरनि जे सूर ऐं हाई ग्रेड फीवर सां असां वटि अचे थो। असां उन टाइम ते फौरी तौर ते उनखे बाक़ाइदा चेकअप कंदा आहियूं, उन इन्वेस्टिगेशन कराईंदा आहियूं, CBC कराईंदा आहियूं, ब्लड प्रेशर कराईंदा आहियूं, टेस्ट कराईंदा आहियूं, कंप्लीट करे उन खां पोइ उनखे स्क्रीन आउट कंदा आहियूं त इधर दिस वायरल फीवर और एनी अदर डिज़ीज़। उन पोइ जेकॾहिं छो त हीउ वायरल फीवर आहे, इहो पंहिंजो ड्यूरेशन पूरो पोइ पाणी ख़तमु कंदो थींदो, त उन लाइ असां सिर्फ़ु पैरासिटामोल टैबलेट ॾियूं पिया ऐं उन ॿिए एडवाइस कयूं था त रेस्ट करे ऐं पाणी घणो पीए। इनशाला 2-3 ॾींहंनि में मरीज़ जी कंडीशन इम्प्रूव थियण शुरू थी वेंदी आहे। हफ़्ते जे अंदरि मरीज़ सही थी वेंदो आहे, पर उनजो रिहेबिलिटेशन पीरियड जेको आहे 2 खां 3 हफ़्ता खाई वेंदो आहे। आम ॾींहंनि में जीअं त हिते ॿुधायो वञे थो त हर शिफ्ट में 200 खां 250 जेके आहिनि मरीज़ अचनि था, ऐं जेको आहे हिते 3 शिफ्टूं हिन अस्पताल में हलनि थियूं। पर हींअर जेके हीअ वबाई बीमारी जेको आहे मुंहुं कढियो आहे, त 400 खां 500-600 बि मरीज़ जेके आहिनि हर शिफ्ट में अचनि था, ऐं पंहिंजे जेको आहे इन वबाई बीमारी में मुब्तला मरीज़ हितां दवा वठनि था ऐं डॉक्टरनि खे ॾेखारनि था, उन्हनि खे इलाज लाइ जेको आहे हिते दाख़िल कयो वञे थो। पर हिते उहे जेके सहूलियतूं अस्पताल में हुजणु घुरिजनि, उहे असांखे नज़र नथियूं अचनि। मरीज़ जेके आहिनि ॿाहिरां वञी करे जेको आहे पंहिंजे इलाज जी जेको डॉक्टर लिखी था ॾियनि, उहे ॿाहिरां मेडिकल स्टोर तां ख़रीद था कनि। हुकूमत ऐलान कयो त हिननि खे हर तरह जी सहूलियत मुयसरु कई वेंदी, पर हिते असांखे उहा शइ नज़र नथी अचे। मरीज़ ॿुधाइनि था असांखे त हू ॿाहिरां वञी जेको आहे पंहिंजे ख़र्च ते जेको आहे हीउ इलाजु कराइनि था, ऐं जेके मेडिकल जूं दवाऊं आहिनि उहे वठी अचनि था। हुकूमत खे घुरिजे त जेको ऐलान कयो आहे त हिन मरीज़नि खे वधि खां वधीक सहूलियत ॾिनी वेंदी, पर उहा हिन महिल ताईं उन्हनि खे न मिली सघी आहे। हू परेशानी में मुब्तला आहिनि। कैमरामैन नबील मिर्जा सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध TV न्यूज़, मलीर, कराची।